नाज़रीन, हिंगोजा में ॻोठ इलाही बख़्श बिरोही जे रहवासियुनि 62 पुलिस अमलदार जी ज़्यादतियुनि ख़िलाफ़ एहतजाज कंदे इंसाफ़ जो मुतालबो कयो आहे। तफ़सील ॾिसूं था अब्दुल जब्बार चांग जी रिपोर्ट में। ॻोठ इलाही बख़्श बिरोही जे रहवासियुनि जो ॻोठ जे 62 पुलिस एहलकार जे ज़ुल्मनि जे ख़िलाफ़ प्रेस क्लब हिंगोजा पहुची एहतजाजी मुज़ाहिरो करे धरणो हयो वियो। एहतजाज कंदड़नि टाइम न्यूज़ सां ॻाल्हाईंदे चयो त असांजे ज़मीननि ते फायरिंग तो कराए बेगुनाह असां ज़ुल्म तो कराए ऐं केतिरा चकर मूंखे कुआड़ियूं लॻल आहिनि ऐं मुंहिंजे भाउ खे गोली वयो आहे ऐं उन ते FIR आहिनि ऐं हुनखे बाअसर माण्हुनि जो सपोर्ट आहे। हाणे बि मुंहिंजे मथां जेको आहे त अॼु बि फायरिंग कल्ह कयो आहे, मुंहिंजे मज़ूरनि जे मथां फायरिंग कयो आहे। मुंहिंजो हिन महिल अन्न तयारु आहे। मां अपील थो कयां त असां सां एॾो ज़ुल्म न कनि। मां अपील थो कयां SHO साहब खे, SHO साहब, SP साहब खे, मुराद अली शाह खे, मां पंहिंजे DIG साहब खे अपील थो कयां त शहर जा जेका बि चङा मुड़ुस आहिनि इन माण्हू खे रोकनि। अल्टीमेटम ॾिनो आहे त मां तोखे माराईंदुसि। 62 माण्हुनि खे वठी अचे थो त ज़ुल्म थो कराए। नंढड़ा मासूम ॿार आहिनि मुंहिंजा, उहे स्कूल पढ़ंदा आहिनि, उहे साईं डेली हू परेशान आहिनि। हू पढ़ंदा जा हू परेशानीअ में आला थींदा। साईं हाणे ॿुधायो त मूंखे सुभाणे जा परीहं जा केॾी महिल मुंहिंजे भाइटनि खे जा कुझु खे मराए थो।